अनवर पीरज़ादे जी जॾहिं ज़िंदगीअ जो जाइज़ो वठिजे थो त हू हिकु एजलेस माण्हू महसूसु थिए थो, जंहिं हर टहीअ जे माण्हुनि सां घुली मिली वञे थो। ऐं हू अनवर पीरज़ादो जेको आहे उहो पंहिंजे वॾनि सां बि हुनजी ॾाढी कंपेटेबिलिटी आहे, पंहिंजे नंढनि सां बि हुनजी कंपेटेबिलिटी आहे, हमसरनि सां बि आहे। पर असां इहो ॾिठो त हू जिन बि फ्रंट्स ते रहियो उन में हू नौजवाननि जो दोस्त थी रहियो, हुननि जो सूंहों थी रहियो, ऐं हू ॾाढो कंफर्टेबल हूंदो हो नौजवाननि सां। असां ख़ासि तौर ते असां इहो बि ॾिठो त इवन पंहिंजे पुट ज़ुबैर सां जेको हुनजो तालुक़ु हो उहो दोस्ताणो तालुक़ु हो। हू अदबी गॾिजाणनि में, सिंधी अदबी संगत जे गॾिजाणनि में गॾु वेंदा हुआ, फंक्शन्स में, इवन एसि ताईं जो हू लतीफ़नि ताईं बि हिक ॿिए सां गॾु सफ़र कंदा हुआ ऐं गॾु पीअंदा बि हुआ। तो इहो जेको हुनजो नौजवाननि सां हिकिड़ो रिश्तो हो, ऐं इहो ई सबबु आहे जो हुन हिकिड़े नौजवाननि जा नसुल हुआ जिन खे हुन मुतारफ़ करायो। त हिते ई जेको असांजो पैनल आहे इहो इन हवाले सां दिलचस्प आहे त हिन में उहे बि नौजवान आहिनि जेके ॻोठ मां हुन खां मुतासिर थिया, ऐं उहे नौजवान बि आहिनि जेके कराची शहर में जिन हुननि सां गॾु सफ़र कयो। त मां शुरूआति कंदुसि चंदर केसवाणी साहिब जन खां। त चंदर केसवाणी साहिबु अनवर पीरज़ादो जेको आहे असांखे ख़बर आहे त तव्हां सां गॾु हुन डेल्टा जा सफ़र बि कया, तव्हां सां गॾु हू सिंधी अदबी संगत में बि रहियो, ऐं हुनजो हिकिड़ो नौजवाननि ॾांहुं जेको रवैयो हो उहो छा हो ऐं उनजो इम्पैक्ट छा पियो। जीअं मूंखे यादि आहे त तव्हां चयो तव्हां खां हुन अर्कल जे ते बि लिखायो, त उन हवाले सां कुझु यादूं। साईं महिरबानी। अमर पीरज़ादो ऐं ॿियो अनवर पीरज़ादो मेले जा सभु ऑर्गेनाइज़र, ज़रार, ज़ैद, शाह मोहम्मद, तव्हां सभई। हलो असल में ॻाल्हि इहा आहे त का बि शख़्सियत जेकॾहिं कंहिंखे भाए पए उहो खणी नौजवाननि जो हल्को हुजे या कोई इंडिविजुअल हुजे, अकेलो को माण्हू हुजे, उन जे पुठियां हिकिड़ा रीज़न हूंदा आहिनि, उन जे पुठियां सबबु हूंदा आहिनि। हिकु तव्हां उन हल्के में या उन तबिके में तव्हांजी केमिस्ट्री केतिरी फिट थी थिए, तव्हां केतिरो उन्हनि सां हमांग था थियो। ॿी जेका ॻाल्हि उहा इहा त 60 ऐं 70 जे ॾहाके में सिंध जी नई टही या सिंध जे नौजवाननि जो जेको मेंटूर हो या जेको उस्ताद खणी चइजे या जिन खां नौजवान असरु वठंदा हुआ उहो शेख हयाज़ हो। 77 खां पोइ जीअं ॻाल्हि थी त अॻूणे पोएं सेशन में त शेख हयाज़ साहिबु जेको आहे जॾहिं ख़ामोश थियो त 80 खां पोइ जो समूरो ॾहाको टिल हिज़ डेथ, अनवर पीरज़ादे जी डेथ ताईं अनवर पीरज़ादो अकेलो सिंध जो मेंटूर हो, जन नौजवाननि खे मुतासिर कयो। 80 ऐं 90 जे नौजवाननि जी जेका टही या नौजवाननि जो जेको हल्को हो उहो बेसिकली तव्हां उन दौर खे साम्हूं रखो। उन दौर में हिकिड़ो नौजवान जेको आहे हिकिड़ो कॉम्पिटेटिव पॉलिटिकली, सोशली, लिटररी ऐं इंटेलेक्चुअली नौजवान हिक ॿिए सां कम्पीट करे पियो। हिकिड़ी सरगर्मी ही 80 जे ॾहाके में सिंध में टर्मोइल ज़ियाउल जी गवर्नमेंट ही उन जे ख़िलाफ़ु सॼी सिंध जेको आहे उहा भूचाल में आयल हुई। त नौजवाननि में जेका फैक्शन आहे, हिकिड़े पासे नेशनलिस्ट आहे, ॿिए पासे खाबीदुर जा नौजवान आहे। खाबीदुर जा नौजवान नेशनलिस्ट जेके नौजवान आहे उन्हनि खे मुंहुं मुक़ाबिल थियण ऐं उन्हनि खे दलीलनि सां मात ॾियण जे लाइ उहे पढ़ाई कंदा, ऐं खाबीदुर जे नौजवाननि खे नेशनलिस्ट मात ॾियण जे लाइ उहे पढ़ाई कंदा। उन ज़माने में जेके मेंटूर हुआ क्रॉस फंक्शनल मेंटूर, अहिड़ा मेंटूर अकेडमिकली त उहे उन्हनि जी पढ़ाई का हिकिड़ी हुई पर महारत उन्हनि जी घण पासाई हुई। लाइक अनवर पीरज़ादो साहिबु अकेडमिकली ॾिसिजे त एम ए इंग्लिश, पर तव्हां ॿिया पासा अनवर पीरज़ादे साहिब जा ॾिसो हिकिड़ो वॾो एंथ्रोपोलॉजिस्ट हो। सिंधी सोसाइटी जा भरपासा, सिंधी सोसाइटी जा माग मकान, सिंधी सोसाइटी जा सफ़र, भिटाई जा सुर, उन्हनि में आयल माग मकान, तहज़ीब, कल्चर, उन्हनि सभिनी जो सूंहुं थियो, उन्हनि सभिनी जा पेरा खयां उन्हनि ताईं पहुतो। हिकिड़ो वॾो पाण खे हिकिड़ो कॉम्पिटेटिव, हिकिड़ो
मोतबर क़िस्म जो एंथ्रोपोलॉजिस्ट साबित कियो तोड़े जो एंथ्रोपोलॉजी जी फॉर्मल एजुकेशन उन वटि कोन्हे। उन खां पोइ वरी ॾिसो वरी साईं आर्कियोलॉजिस्ट हो। आर्कियोलॉजी में जेके बि आर्कियोलॉजिकल फाइंडिंग्स या मोहनजोदड़ो ते शुरूआती तौर ते जेका खोटराई थी उन में बि साईं जेको आहे जेके बि उहे आर्कियोलॉजिस्ट हुआ उन्हनि जो असिस्टेंट हुया, उन्हनि जो मददगार हो। तव्हां ॾिसो उन आर्कियोलॉजी जो जेको उन इल्मु पिरायो इहो अगेन उन जो क्रॉस फंक्शनल कैरेक्टरिस्टिक हो। एक्सपेडिशन कयूं अटक खां वठी कराची ताईं सिंधु सॼी जी 7,000-8,000 किलोमीटर जेको बि हो इहो सॼो उन्हनि जेका एक्सपेडिशन कई सिंधु जो खॿे पासे जो किनारो सॼे पासे जे किनारे ते उन्हनि जेके बस्तियुनि जा अभ्यास कया, सिंधु जे वहकिरे जो अभ्यास कयो, लट जो अभ्यास कयो या जेका दरियाई जीवत आहे उन जो जेको अभ्यास कयो, तव्हां ॾिसो इहो वरी उन जो टियों पासो। अहिड़े नमूने शाइरी खणो, तव्हां साईं जी सहाफ़त खणो या साईं जा जेका आहे पॉलिटिकल इंटेलेक्चुअलिज़म खणो तव्हां, या उन जेको सिंध सिनारियो जे हवाले सां स्टार में जेके MRD जी तहरीक दौरान कालम लिखिया, त माना तव्हां मजमूई तौर ते ॾिसंदव त साईं अनवर साहिबु जेको आहे हिकिड़ो अकेलो फ़िक्री तौर ते हिकिड़ो अकेलो माण्हू न हो, घणपा साईं शख़्सियाती घणपा साईं फ़िक्री माण्हू हो, क्रॉस फंक्शनल कैरेक्टरिस्टिक रखंदड़ हिकिड़ो ट्रू स्पिरिट हो, हिकिड़ो वॾो स्पिरिट हो जेको उन ज़माने जे नौजवाननि खे तमामु घणे पैमाने ते वॾे पैमाने ते असरअंदाज़ थिए पियो। ऐं उन ज़माने जो नौजवान बेसिकली पढ़ाकू नौजवान हो, पढ़ण वारो नौजवान हो, जेको आहे सियासी जदोजहद में बि शामिल हो ऐं अदब जे मैदान में अदब जे फ्रंट ते बि उहो जेको आहे ईअं ई सरगर्म हो। त अहिड़े सिलसिले में उन साईं अनवर साहिबु जेको आहे माण्हुनि खे जंहिं नमूने मुतासिर करणु शुरू कयो, उत्साहण शुरू कयो। ॿियो पासो अनवर साहिब जो इहो मूं त इलाही वॾो टाइम गुज़ारियो अनवर साहिब सां कराची में ख़ासि तौर ते। ॿियो साईं जो इहो पासो त हू नौजवाननि खे सेखारण में या नौजवाननि खे दग लॻाइण में कंजूसी जो मुज़ाहिरो न कंदो हो। कोशिशि कंदो जेतिरा नौजवान ठाहे सघां ऐं कोशिशि कंदो नौजवान ई मुंहिंजा सुहिणा हुजनि। मां सम्झां थो तव्हां पुटनि सां बि जेको दोस्ती जो नातो हो, जो पुटनि वारो नातो न हुओ, उहो बि शायदि इन करे जो उनजे जुसे में, उनजे शरीर में, उनजे सेंस में, उनजे रूह में इहा ॻाल्हि हुई त उहो पाण खे हमेशह जवान सम्झंदो हो। उहो जवाननि जे विच में, नौजवाननि जे विच में वेही जेको आहे जेतिरो उत्साह माणींदो, जेतिरा ट्रैक ॾींदो, पीढ़ी बि छोटी जो अहसासु न थींदो असांखे इहो अहसासु न थींदो त हीअ लतीफ़ो न ॿुधाइजे या हीअ ॻाल्हि न कजे, अनवर साहिबु बुज़ुर्ग वेठो आहे नाराज़ थींदो, न, उहो पाण बि ॿुधाईंदो, पाण ॿुधंदो बि हो, ॿुधाईंदो बि हो ऐं असांखे जेको आहे सेखारींदो, संवारींदो बि हो। तंहिं करे अनवर साहिब जो जेको मां सम्झां थो नौजवाननि जेको अनवर साहिब खां उत्साह माणियो आहे उहो अनवर साहिब जे कैरेक्टर जे करे, अनवर साहिब जे रवैयनि जे करे, अनवर साहिब जे लछणनि जे करे ऐं अनवर साहिब जे सुभाउ जे करे त उहो नौजवाननि खे पाण सां गॾु खणी हलंदो ऐं नौजवाननि सां गॾु रहणु पसंदि कंदो। बिल्कुलु ठीकु चंदर केसवाणी साहिबु। ऐं इहा बि अजीब ॻाल्हि आहे त चंदर एतिरो बाबा सां अटैच रहियो, पर हीउ पहिरियों मौक़ो आहे अनवर पीरज़ादो मेलो ॻलड़ेजीअ में जो चंदर खां असां अनवर पीरज़ादे ते ॿुधूं पिया, जॾहिं त असां तमामु घणा प्रोग्राम कराचीअ में कया आहिनि। ऐं इहो पॉइंट 70s, 80s ऐं 90s जो जेको नौजवान आहे उन्हनि जो मेंटोर अनवर पीरज़ादो ऐं हिते शाह मोहम्मद वेठो आहे। हीअ जेको सभु नस्ल तव्हां ॾिसो पिया, या हर जनरेशन जेका आहे उहा सहाफ़ती फ्रंट हुजे, सियासत हुजे, आर्कियोलॉजी हुजे, उहे नौजवान हर फील्ड में तव्हांखे अनवर पीरज़ादे जा नज़र अचनि था। त मां रिज़वान गुल खां पुछंदुमि त रिज़वान अॼुकल्ह जो जेको सीनियर अदीब आहे उनजो ऐं हिते नौजवाननि में जेको गैप आहे उहो गैप तव्हांखे अनवर पीरज़ादे जी पर्सनैलिटीअ मां मिले थो या न? ऐं ॿियो हू तव्हां सां कीअं मुखातिबु थींदो? ऐं तव्हां मूंखे यादि आहे त हू तव्हांखे रिसर्च जे हवाले सां जेको गाइड कंदो हो, त उहा जेका मोटिवेशन हिकिड़ी नौजवाननि ॾांहुं हिकु सीनियर जी थिए थी, उनजी केतिरी अहमियत आहे? वॾी महिरबानी भाउमर। अनवर साहिबु हक़ीक़त इहा आहे त उत्साह जो नालो हुयो, हर उमिरि जे माण्हूअ खे उत्साह ॾींदो हुयो, पर ख़ुशूसी तौर ते नौजवाननि खे कोशिशि कंदो हो त जेके बि उनजे आसपास नौजवान हुजनि उन्हनि खे गॾु करे वेहारे। ऐं जेतिरो वक़्तु मूंसां साईं जूं के 8 खां 10 कचहरियूं तफ़सीली तौर ते रहियूं, ऐं पहिरीं कचहरी मूंखे यादि आहे हेॾे अंदरि हिकिड़ी ओताक हुई, उते पलाल विछायल हुयो,
रिलियूं विछायल हुयूं, उते असां वेठा हुआसीं, मां बाबा सां गॾु आयो हुयुसि, तॾहिं मां इंटर थो पढ़ां। त उन वक़्तु अनवर साहब सां मुंहिंजी उहा मतिलबु मुंहिंजी त न पर बाबा जी कचहरी जेका थी उन में मां उनखे वेही ॿुधो। उन खां पोइ काफ़ी सारियूं कचहरियूं गवर्नमेंट डिग्री कॉलेज लाड़काणे में थियूं साईंअ सां, लाड़काणे में बहिराण होटल ते मुख़्तलिफ़ जॻहुनि ते। साईं हमेशह मूंखे उत्साहींदो रहियो इन हवाले सां त मुंहिंजो सब्जेक्ट जोग्राफ़ी हुयो, मां जोग्राफ़ी में लेक्चरर हुयुसि, ऐं साईं मूंखे उत्साहींदो हुयो त यार तूं जोग्राफ़ी जे हवाले सां कमु कर, ऐं तूं लतीफ़ साईं खे बि पढ़े थो सम्झे थो त तोखे मां हिकिड़ो असाइनमेंट ॾियां थो, मां ॿिए दफ़े जॾहिं मोटी अचां कराची मां त पोइ इहो आर्टिकल तूं मूंखे वेही पढ़ी ॿुधाइजांइ। उहा असाइनमेंट तौरु मां साईं खां कमु वरितो हुयो, उहो हुयो शाह साईं जे शाइरी में जोग्राफ़ियाई उहिञाण। उहो आर्टिकल मां लिखियो ऐं उहो मां शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस में पढ़ियो बि सही, ऐं उन ई शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस में मां सम्झां थो चंद कॉन्फ्रेंसिस हुयूं जंहिंमें साईं शामिलु हुयो, ऐं उन ई कॉन्फ्रेंस में साईं पाण बि शामिलु हुयो, ऐं उनजो जेको भिटाईअ ते ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ हूंदो हुयो उहो मुनफ़रिद हूंदो हुयो, आम स्कॉलर्स खां मुनफ़रिद हूंदो हुयो, जदीदियत उन में हूंदी हुई, नयूं नयूं पढ़णियूं असांखे सम्झाईंदो हुयो, ऐं भिटाईअ जो त हूअं ई उहो आशिक़ु हुयो, सिंध जो हूअं ई उहो आशिक़ु हुयो, ऐं मशहूरु हमेशह असां चवंदा रहंदा आहियूं प्रोग्रामनि में त साईं चवंदो हो त जेकर मुंहिंजो वस हुजे त मां सॼी दुनिया खे सिंधु करे छॾियां। त उहो सिंध जे नौजवाननि खे तमामु घणो इन हवाले सां हिमथाईंदो हुयो, हिमत ॾींदो हुयो ऐं उत्साह ॾींदो हुयो पंहिंजे पंहिंजे शोबे में कमु करण जे हवाले सां। मूंखे यादि आहे त मूंखे साईं अनवर साहब चयो हुयो त तव्हांजे डिपार्टमेंट जो हिकिड़ो माण्हू ज़फ़र हसन सैयद तमामु वॾो कहाणीकार रहियो, तमामु वॾो नक़ाद रहियो। ज़फ़र हसन सैयद साहब जे हवाले सां साईं ॿुधायो हो त तारिक अशरफ उनखे चयो त तूं असांजे कहाणियुनि ते एॾी तनक़ीदूं थो करे, तूं पाण कहाणी लिख त ख़बर पवे। ऐं पोइ साईं ज़फ़र हसन कहाणीकार थियो बि इन जे करे, उहो अॻु में कहाणियूं लिखंदो न हुयो पर नक़ाद ॾाढो ज़बरदस्तु हुयो। त तूं उन वांगुरु अदब जे शोबे में ऐं जोग्राफ़ी जे शोबे में गॾियल तौर ते कमु कर। पोइ ईअं साईं मुख़्तलिफ़ जेके आहिनि असाइनमेंट्स मूंखां करायूं। ऐं ॿियो हिकिड़ो जेको तमामु वॾो कमु आहे उन में बेसिक जेको इंस्पायरेशन मुंहिंजी हुई उहो बि अनवर पीरज़ादो साहब बि हुयो, उहो हुयो डिक्शनरी ऑफ जोग्राफ़ी इंग्लिश टू सिंधी। उहा जेका लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां डिक्शनरी हिन वक़्तु मुंहिंजी छपियल आहे, कोई 8-10 साल अॻु में उहा लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपी। एंड्रॉइड ते लखनि में उनजी जेका आहे डाउनलोडिंग थी आहे, मुख़्तलिफ़ जिते बि दुनिया में सिंधी सम्झण वारा माण्हू आहिनि। त इन कम जो क्रेडिट बि मां अनवर पीरज़ादे साहब खे ॾींदुसि। इहो इन कम जो जेको मूंखे ख़्यालु ॾियारायो त डिक्शनरी हुजणु खपे जोग्राफ़ी जी, जंहिंमें माना सिंधीअ में हुजणु खपे। ऐं पोइ खोड़ सारा टर्म्स मां अनवर पीरज़ादे साहब खां वक़्तनि फ़वक़्तनि पुछंदो बि हुयुमि, सलाह बि कंदो हुयुमि त साईं हीअ टर्म भला जेकॾहिं ट्रांसलेट कजे त पोइ कीअं कजे, त पोइ मूंखे ऑब्लिक ॾियाराए ऐं लिखाईंदो हुयो त हीअ लफ़्ज़ तव्हां लिखी सघो था इन जी जॻह ते। ऐं जोग्राफ़ी जे हवाले सां अनवर साहब खे ॾाढी ॼाण हुई। हुन सॼो जेको इंडस डेल्टा जो सफ़रु कयो साईं खां, जॾहिं मां क्लाइमेट जे हवाले सां, सॉइल जे हवाले सां, एनवायरमेंट जे हवाले सां ॻाल्हाईंदो हुउसि त मूंखे न लॻंदो ईअं त हीअ को भिटाईअ जो पारखू आहे, हीअ को नक़ाद आहे, हीअ को शाइर आहे, हीअ को सहाफ़ी आहे, हीअ को मुतर्जिम आहे। मूंखे लॻंदो त हीअ जोग्राफ़ी जो तमामु वॾो ॼाणो आहे। त मां सम्झां थो इहा कंहिं माण्हूअ जी वॾी हिकिड़ी जेका आहे ख़ूबी थिए थी त हू हर फील्ड में माना मथाछरी न पर डीप नॉलेज रखंदड़ हुयो। ऐं मूंखे तमामु घणो मुख़्तलिफ़ हवालनि सां, जीअं तव्हां सवेर भाऊ ज़रार जी ॻाल्हि ॿुधी त अनवर साहब वटि खोड़ प्रोजेक्ट्स हूंदा हुआ ज़हन में, खोड़ सारियूं ॻाल्हियूं शेयर कंदो त हीअं कजे हीअं कजे, ऐं उहे मां कुझु शयूं पिक करे ऐं उन्हनि ते अमल कयो। ऐं मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजी यूनिवर्सिटी ऑफ मेलबर्न मां जेका एमफिल थी त उनजो मौज़ू बि जेको मां खयो उहो बि अनवर साहब जो जेको ख़्यालु हुयो त ईअं कमु थियणु खपे, रीज़न्स बिहाइंड रैपिड माइग्रेशन फ्रॉम रूरल टू अर्बन साइट्स। पोइ उन में खोड़ सारा जेके आहिनि इशूज़ असांजा जेके लोकल समाजी मसइला आहिनि उन्हनि खे डिस्कस कयो। त उनजो बि क्रेडिट उन मौज़ूअ ते कमु करण जे हवाले सां बि क्रेडिट अनवर साहब ॾे वञे थो। त ईअं नौजवाननि खे तमामु घणो उन्हनि जे पंहिंजे पंहिंजे फील्ड्स में हू तसाईंदो हुयो। अवामी आवाज़ में ख़ासि तौर ते मां अॻे लिखंदो हुयुसि ॿियनि अख़बारुनि में, लोकल अख़बारुनि में। अवामी आवाज़ तरफ़ बि मूंखे भाऊ ज़रार तॾहिं कमु कंदो हो अवामी आवाज़ में, त लिखण जे हवाले सां अनवर साहब ई जो जेको मां तमामु घणे वक़्त ताईं मुख़्तलिफ़ शख़्सियात ते या जेके बि सियासी कॉलम्स हुया उहो बि लिखंदो रहियुसि।
महिरबानी रिज़वान गुफ़्तगू कजे थी त ख़बर थी पए या असां लाइ बि इंकिशाफ़ आहे जेके तव्हां अॼु ॻाल्हियूं ॿुधायूं त डिक्शनरीअ जी आइडिया मूंखे ख़बर हुजे हा त मां पंहिंजी किताब में नौजवाननि जे उत्साह में इहो ज़रूरु लिखां हा पर ज़ाहिर आहे इहो माण्हुनि जे दिलनि में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे अहिड़नि मौक़नि ते ई ज़ाहिर थियनि थियूं त अली मर्दा मां तव्हां ॾे पियो अचां त बलड़ेजीअ में असां ॾिठो त अनवर पीरज़ादे जेको लिटिल मास्को हिन खे ठाहियो ऐं तव्हां खां इंटरव्यू किताब जे सिलसिले में थिया त उन ज़माने में हिकु त हुनजा हमसर आहे पर ॿ नौजवान मूंखे नुमाइंदा हुन में लॻिया हिकु अजीब पीरज़ादो ॿियो तव्हां जंहिंखे उन वक़्त में सफ़ा नौजवान हो ऐं हू तव्हांखे काफ़ी सलाहूं पियो ॾिए ऐं महिराण लाइब्रेरी ठाहिण जी गोड़ सुधार संगत जी त उहे थोरियूं यादूं असां सां शेयर कयो। सभ खां पहिरियों अनवर साहिब जेको ॻोठ में कमु शुरू कयो उहो नौजवाननि खे गॾु करण जो नौजवाननि खे गॾु करण जे लाइ हुन हिकिड़ी लाइब्रेरी जो बुनियादु विझरायो जिते सभु गॾु थियनि पोइ हाणे नौजवाननि लाइ अनवर साहिब मुंहिंजो सब्जेक्ट जोग्राफी हुयो मां जोग्राफी में लेक्चरर हुयोसि ऐं साईं मूंखे उत्साहींदो हुयो त यार तूं जोग्राफी जे हवाले सां कमु कर ऐं तूं लतीफ़ साईं खे बि पढ़े थो सम्झे थो त तोखे मां हिकिड़ो असाइनमेंट ॾियां थो मां ॿिए दफ़े जॾहिं मोटी अचां कराची मां त पोइ इहो आर्टिकल तूं मूंखे वेही पढ़ी ॿुधाइजांइ। उहो असाइनमेंट तौरु मां साईं खां कमु वरितो हुयो उहो हुयो शाह साईं जे शाइरीअ में जाग्राफियाई उहिञाण। उहो आर्टिकल मां लिखियो ऐं उहो मां शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस में पढ़ियो बि सही ऐं उन ई शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस में मां सम्झां थो चंद कॉन्फ्रेंसिस हुयूं जंहिंमें साईं शामिलु हुयो ऐं उन ई कॉन्फ्रेंस में साईं पाण बि शामिलु हुयो ऐं उनजो जेको भिटाईअ ते ॻाल्हाइण जो जेको अंदाज़ु हूंदो हुयो उहो मुनफ़रिद हूंदो हुयो आम स्कॉलर्स खां मुनफ़रिद हूंदो हुयो जदीदियत उन में हूंदी हुई नयूं नयूं पढ़णियूं असांखे सम्झाईंदो हुयो ऐं भिटाईअ जो त हूअं ई उहो आशिक़ हुयो सिंध जो हूअं ई उहो आशिक़ हुयो ऐं मशहूरु हमेशह असां चवंदा रहंदा आहियूं प्रोग्रामनि में त साईं चवंदो हो त जेकर मुंहिंजो वसु हुजे त मां सॼी दुनिया खे सिंध करे छॾियां त उहो सिंध जे नौजवाननि खे तमामु घणो इन हवाले सां हिमथाईंदो हुयो हिमत ॾींदो हुयो ऐं उत्साह ॾींदो हुयो पंहिंजे पंहिंजे शोबे में कमु करण जे हवाले सां। मूंखे यादि आहे त मूंखे साईं अनवर साहिबु चयो हुयो त तव्हांजे डिपार्टमेंट जो हिकिड़ो माण्हू ज़फ़र हसन सैयद तमामु वॾो कहाणीकार रहियो तमामु वॾो नक़ाद रहियो ज़फ़र हसन सैयद साहिब जे हवाले सां साईं ॿुधायो हो त तारिक अशरफ उनखे चयो त तूं असांजे कहाणियुनि ते एॾी तनक़ीदूं थो करे तूं पाण कहाणी लिख त ख़बर पवे ऐं पोइ साईं ज़फ़र हसन कहाणीकार थियो बि इन जे करे उहो अॻु में कहाणियूं लिखंदो न हुयो पर नक़ाद ॾाढो ज़बरदस्तु हुयो त तूं उन वांगुरु अदब जे शोबे में ऐं जोग्राफी जे शोबे में गॾियल तौर ते कमु कर पोइ ईअं साईं मुख़्तलिफ़ जेके आहिनि असाइनमेंट्स मूंखां करायूं ऐं ॿियो हिकिड़ो जेको तमामु वॾो कमु आहे उन में बेसिक जेको इंस्पायरेशन मुंहिंजी हुई उहो बि अनवर पीरज़ादो साहिब बि हुयो उहो हुयो डिक्शनरी ऑफ जोग्राफी इंग्लिश टू सिंधी उहा जेका लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां डिक्शनरी हिन वक़्तु मुंहिंजी छपियल आहे कोई 8-10 साल अॻु में उहा लैंग्वेज अथॉरिटी तरफ़ां छपी एंड्रॉइड ते लखनि में उनजी जेका आहे डाउनलोडिंग थी आहे मुख़्तलिफ़ जिते बि दुनिया में सिंधी सम्झण वारा माण्हू आहिनि त इन कम जो क्रेडिट बि मां अनवर पीरज़ादे साहिब खे ॾींदुसि इहो इन कम जो जेको मूंखे ख़्यालु ॾियारायो त डिक्शनरी हुजणु खपे जोग्राफी जी जंहिंमें माना सिंधीअ में हुजणु खपे ऐं पोइ खोड़ सारा टर्म्स मां अनवर पीरज़ादे साहिब खां वक़्तनि फ़वक़्तनि पुछंदो बि हुयुमि सलाह बि कंदो हुयुमि त साईं हीअ टर्म भला जेकॾहिं ट्रांसलेट कजे त पोइ कीअं कजे त पोइ मूंखे ऑब्लिक ॾियाराए ऐं लिखाईंदो हुयो त हीअ लफ़्ज़ तव्हां लिखी सघो था इन जी जॻह ते ऐं जोग्राफी जे हवाले सां अनवर साहिब खे ॾाढी ॼाण हुई हुन सॼो जेको इंडस डेल्टा जो सफ़रु कयो साईं खां जॾहिं मां क्लाइमेट जे हवाले सां सॉइल जे हवाले सां एनवायरमेंट जे हवाले सां ॻाल्हाईंदो हुउसि त मूंखे न लॻंदो ईअं त हीअ को भिटाई जो पारखू आहे हीअ को नक़ाद आहे हीअ को शाइर आहे हीअ को सहाफ़ी आहे हीअ को मुतर्जिम आहे मूंखे लॻंदो त हीअ जोग्राफी जो तमामु वॾो ॼाणू आहे त मां सम्झां थो इहा कंहिं माण्हूअ जी वॾी हिकिड़ी जेका आहे ख़ूबी थिए थी त हू हर फील्ड में माना मथाछरी न पर डीप नॉलेज रखंदड़ हुयो ऐं मूंखे तमामु घणो मुख़्तलिफ़ हवालनि सां जीअं तव्हां सवेर भाऊ ज़रार जी ॻाल्हि ॿुधी त अनवर साहिब वटि खोड़ प्रोजेक्ट्स हूंदा हुआ ज़हन में खोड़ सारियूं ॻाल्हियूं शेयर कंदो त हीअं कजे ऐं उहे मां कुझु शयूं पिक करे ऐं उन्हनि ते अमल कयो ऐं मां तव्हांखे मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजी यूनिवर्सिटी ऑफ मेलबर्न मां जेका एमफिल थी त उनजो मौज़ू बि जेको मां खयो उहो बि अनवर साहिब
जो जेको ख़्यालु हुयो त ईअं कमु थियणु खपे, रीज़न्स बिहाइंड रैपिड माइग्रेशन फ्रॉम रूरल टू अर्बन साइट्स, पोइ उन में खोड़ सारा जेके आहिनि इशूज़ असांजा जेके लोकल समाजी मसइला आहिनि उन्हनि खे डिस्कस कयो। त उनजो बि क्रेडिट उन मौज़ूअ ते कमु करण जे हवाले सां बि क्रेडिट अनवर साहब ॾे वञे थो। त ईअं नौजवाननि खे तमामु घणो उन्हनि जे पंहिंजे पंहिंजे फील्ड्स में हू तसाईंदो हुयो। अवामी आवाज़ में ख़ासि तौर ते मां अॻे लिखंदो हुयुसि ॿियनि अख़बारनि में, लोकल अख़बारनि में अवामी आवाज़ तरफ़ बि मूंखे भाऊ ज़रार तॾहिं कमु कंदो हो अवामी आवाज़ में लिखण जे हवाले सां अनवर साहब ई चयो, जेको मां तमामु घणे वक़्त ताईं मुख़्तलिफ़ शख़्सियात ते या जेके बि सियासी कालम्स हुया उहो बि लिखंदो हुयुसि। महिरबानी रिज़वान, गुफ़्तगू कजे थी त ख़बर थी पए या असां लाइ बि इंकिशाफ़ आहे जेके तव्हां अॼु ॻाल्हियूं ॿुधायूं त डिक्शनरीअ जी आइडिया मूंखे ख़बर हुजे हा त मां पंहिंजी किताब में नौजवाननि जे उत्साह में इहो ज़रूरु लिखां हा। पर ज़ाहिर आहे इहो माण्हुनि जे दिलनि में जेके ॻाल्हियूं आहिनि उहे अहिड़नि मौक़नि ते ई ज़ाहिर थियनि थियूं। त अली मर्दा, मां तव्हां ॾे पियो अचां त बलड़ेजीअ में असां ॾिठो त अनवर पीरज़ादे जेको लिटिल मास्को हिन खे ठाहियो ऐं तव्हां खां इंटरव्यू किताब जे सिलसिले में थिया त उन ज़माने में हिकु त हुनजा हमअसर आहे, पर ॿ नौजवान मूंखे नुमाइंदा हुन में लॻिया, हिकु अजीब पीरज़ादो, ॿियो तव्हां, जंहिं की उन वक़्त में सफ़ा नौजवान हो ऐं हू तव्हांखे काफ़ी सलाहूं पियो ॾिए महिराण लाइब्रेरी ठाहिण जी, गोड़ सुधार संगत जी। त उहे थोरियूं यादूं असां सां शेयर कयो। सभ खां पहिरियों अनवर साहब जेको ॻोठ में कमु शुरू कयो उहो नौजवाननि खे गॾु करण जो। नौजवाननि खे गॾु करण जे लाइ हुन हिकिड़ी लाइब्रेरी जो बुनियादु विझरायो जिते सभु गॾु थियनि। पोइ हाणे नौजवाननि मां अनवर साहब जो त केसटूं खणी ईंदो हो, पोइ चवंदो हुओ नौजवान कंहिं वटां टेप खणी ईंदा हुआ, पोइ उन टेप ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा राग उहे बि ॿुधाईंदो हो। अहिड़े क़िस्म सां हिते हिकिड़ी नौजवाननि जी वॾी खेप पैदा थी। तव्हां ॾिठो हुन मां के सियासतदान थी विया, लीडर थी विया, के अजीब थी विया, यूनिवर्सिटी में पास आहे कि काॾे विया। बलड़े जी तंहिंजे करे उनजे करे ई सर्विस जी लिटिल मास्को आहे। उनजी बि एॾो मोहबत हुई, सम्झ में नथो अचे त मोहबत उनजी या नौजवाननि जी मोहबत हुन खां इश्क़ हो, अहिड़ी अटैचमेंट हूंदी जो कुझु सुवाल पैदा थींदा पंहिंजे सभिनी नौजवाननि वटि। पोइ हिन सां वेही ऐं उहे इज़हार कंदा सियासी अदबी ऐं हुन वक़्तु जा मौजूदु ॻोठ जा मसइला। ॾाढो पंहिंजो फ़िक्रमंद हूंदो हो ॻोठ जे मसइलनि लाइ। ॻोठ जा जेके वक़्त में ॾोड़ा हूंदा हुआ, रोड रस्ता बि कोन हुआ, बिजली बि कोन हूंदी। इन्हनि बिजली आणण में हुन बाक़ाइदे इनिशिएटिव वरितो। पोइ त ॻोठ सां संगत ठही सभई नौजवान पोइ हुन में शामिलु थिया, ॿिया प्रोग्राम करायूं। अॼु बि मां सम्झां थो जेकॾहिं अनवर साहब हुजे हा त पिटाल जी इहा हालत न हुजे हा, हुनजी पंहिंजी कसर जी त तव्हांखे माण्हू बीहण जी जाइ न मिले हा, इहो चकर। पिंडाल कल्ह भरियल हो, अॼु थोरी अटेंडेंस घटि आहे, पर असां सम्झूं था बलड़े जे वारनि हिनखे ऑन कयो आहे। रियाज़, मां तव्हां ॾे ईंदुमि। तव्हां अली मर्दा खां पोइ वरी टही आहियो ऐं तव्हां वरी अनवर पीरज़ादे खे न सिर्फ़ु ॻोठ में पर कराचीअ में उनजे सियासी हलकनि में, सहाफ़ती हलकनि में ऐं घर में बि ॾिठो। त तव्हां हुनजो नौजवाननि ॾांहुं जेको हुनजो रवैयो हो उनखे कीअं था ॾिसो? अनवर साहब असां नौजवाननि जो उत्साह हुयो ऐं इंतिहाई इनकरेजिंग हूंदो नौजवाननि लाइ। मूंखे यादि आहे त जॾहिं मां मास्को पियो वञा त तंहिं दौर में इंटरनेट कोन हूंदी हुई ऐं मां कंप्यूटर टेक्नोलॉजीअ में उतां इंजीनियरिंग करणु पियो वञा, पर उन कंप्यूटर टेक्नोलॉजीअ जो हिन जो विज़न छा हुयो त दुनिया सुभाणे कंप्यूटर टेक्नोलॉजी में केतिरो अॻिते वेंदी। त A64 जे घर में मूंखे यादि आहे त इन ई अंगण ते हुन मूंखे जेको लेक्चर ॾिनो हुयो, काको अब्दुर्रहीम बि उते वेठो हुयो, त हुन मूंखे ॿुधायो त दुनिया ग्लोबल विलेज थी वई आहे। हालांकि अञा ग्लोबल विलेज ॾे दुनिया घणो परे, टेक्नोलॉजी ऐं ट्रांसपोर्टेशन एतिरी कोन तरक़ी कई हुई। इहा ॻाल्हि आहे 88 में मां वियो आहियां।
त हुन मूंखे जेको हिकिड़ो ख़्वाबु ॾेखारियो त तूं उते वेठो हूंदे, तूं उते असां सां ॻाल्हाईंदे, असां तोखे ॾिसंदासीं, त हाणे उहो परदेस न आहे। त इहा जेका हुन जी स्टडीज़ हुयूं, हाउ ही इनविज़ेज्ड थियणु छा थो वञे, दुनिया काॾे थी वञे। त ऐं मां जॾहिं पोइ उते 6 साल रही इंजीनियरिंग करे वापसि बि आयुसि, त मूंखे चवंदो हुयो त तोखे लैपटॉप न आहे, मूंखे लैपटॉप आहे, तोखे पर्सनल कंप्यूटर न आहे, मूंखे पर्सनल कंप्यूटर आहे। त हुन जे शख़्सियत जो जेको इहो अपडेट रहणो हो न पंहिंजो पाण सां, हर हवाले सां अपडेट हूंदो हुयो। ऐं इहा ई हुई त हू केतिरो पढ़ंदो हुयो, ऐं उन जे करे हुन वटि एॾी नॉलेज हूंदी हुई जो हो जो ॻाल्हाईंदो हुयो न, त मां विलिंग कोन हुयुसि। मुंहिंजी एडमिशन त थी वई मॉस्को जे लाइ, पेट्रस लुम्बा यूनिवर्सिटी में मुंहिंजी एडमिशन थी हुई। त मां प्योरी हिकिड़ो ॻोठ जो माण्हू हुयुमि, पर इहा इनकरेजमेंट हुई अनवर साहब जी, जो मां जॾहिं 9th क्लास में हुयुमि त मां सिंधीअ में हिकु नामुकमल मैक्सन गोरकीअ जो नाविल माओ आयो हुयो, जेको अञा जुल्द हिकु हुयो, त उहो पहिरियों जुल्द मां हिते पढ़ियो सिंधीअ में। ऐं उहो घर में हुयो त हुन जो एॾो उत्साह हूंदो त उहो मां पढ़ियो, मूं सां गॾु मुंहिंजे भेनरुनि, मुंहिंजे सोटनि घर में पढ़ियो। ऐं अॼु असांजे घर में हिकिड़ो ॿार ॼावल आहे जंहिंजो नालो उन माओ नाविल जो जेको किरदारु आहे पावेल, पावेल खे प्यार में रूसीअ में पाशाब चवंदा, त उहो पावेल अॼु मुंहिंजो कज़न जो नालो आहे। त इहो जेको हुन जी इनकरेजमेंट हूंदी हुई, तालीम जे तरफ़ जेको तवजह हूंदो हो, ऐं असां जेके तंज़ीमूं ठाहियूं, माना साथीबाड़ा संगत में रहियासीं, वरी DSM में रहियासीं, ऐं इहो मूंखे एज़ाज़ आहे त मां मॉस्को में वर्ल्ड फेडरेशन ऑफ डेमोक्रेटिक जुद जो रिप्रेजेंटेटिव बि रहियो, इंटरनेशनल स्टूडेंट्स ऑफ ऑर्गेनाइजेशन, छो त असांजे DSF जी एफिलिएशन्स हूंदी हुई दुनिया जे नौजवान जे तंज़ीमुनि सां, जंहिंजा असीं मेंबर हूंदा हुआसीं। त इहा वॾी इंकरेजमेंट हुई असां सां, त असां त हाणे नंढा माण्हू आहियूं, पर तव्हां अनवर साहब जो ॾिठो त मोहम्मद हनीफ़ हुन जे लाइ कहिड़ा लफ़्ज़ चया, छो त मोहम्मद हनीफ़ नौजवान हुयो तॾहिं। अच्छा, मां इस्लामाबाद में जॾहिं रिपोर्टिंग कंदो त सिंध जे हवाले सां गूगल हूंदो हो, सिंध जे हवा अनवर, छो त तॾहिं गूगल हूंदी कोन हुई। ऐं तव्हां जेकॾहिं थोरो मौक़ो ॾियो त हाणे गूगल में अॼु मैडम महताब खां मां पर्सनल क्वेश्चन हिकिड़ो कयो, त जेको इंडस एंड डेल्टा में वाही अनवर साहब जी हिकिड़ी वीडियो आहे जो ॿेड़ीअ ते किथे वञे थो, हो जेको ॻाल्हाए थो त बलोचिस्तान में जी साहिली पटी सिंध जे साहिली पटीअ खां 4 दफ़ा वधीक, पर छो त टोटल आहे 1050, जंहिंमां 800 किलोमीटर बलोचिस्तान जी ऐं सिर्फ़ु 250 सिंध जी आहे। अच्छा, जेका फिश प्रोडक्शन सिंध में थी थिए उहा हुन खां 6 दफ़ा वधीक आहे। हाणे इहो अनवर साहब कॾहिं चयो आहे, ऐं अॼु मैडम चयो त इहो त गूगल खे बि तॾहिं ख़बर कोन हुई। त अनवर साहब वटि जेका नॉलेज हूंदी न, पोइ इहा नॉलेज हू जॾहिं जिते वेहंदो, जिते ॿुधाईंदो हुयो, त सहाफ़ी, त माना एॾो क्रिएटिव सहाफ़ी ऐं एॾो तहक़ीक़ी रिसर्च वारो सहाफ़ी जो हुन इन्हनि शयुनि ते तहक़ीक़ कई, ऐं अॼु उहा दुनिया सुञाणे थी। त हाणे ईअं जेको ॻाल्हाईंदो त उनजी ख़ूबसूरत शख़्सियत हुई, ॿियो हुनजो ख़ूबसूरत ॻाल्हाइणु, टियों हुनजो ख़ूबसूरत अंग्रेज़ी, चौथों हुनजी शाइरी ऐं नसर। त हू नौजवान त जेके बि हूंदा हुआ हुनजा दीवाना हूंदा। चंदर वेठो आहे, रिज़वान पाण ॿुधायो आहे, असां त हुनजा मुरीद आहियूं। चंदर, हिकिड़ी शइ असां ॾिसंदा आहियूं त असांजा जेके सीनियर आहिनि उहे पंहिंजे जूनियर्स जी तारीफ़ करण में कंजूसी कंदा आहिनि ऐं दिलि खोले दाद ॾियण खे पंहिंजी शायद इंसल्ट सम्झंदा आहिनि, या ईअं दिलि खोले राय न ॾेई सघंदा आहिनि। इन करे ई अयाज़ जानी चवंदो हो त यार मूंखे पंहिंजे शाइरीअ जो किताब जो महाब लिखाइणो आहे, बसि जे काश अनवर साहब जहिड़ो हुजे हा त उनखां लिखायां, छो त ईअं वॾी दिलि सां केरु लिखी न सघंदो। सो असांखे यादि आहे त जॾहिं तव्हांजी किताब जी महूरत पई थिए गुलशन हदीद में, इहा ॻाल्हि मां पाण ॿुधायां, इहा ॻाल्हि मां पाण ॿुधायां। ॿ ॻाल्हियूं बसि मुंहिंजे ज़हन में आयूं। रिज़वान जेका ॻाल्हि कई, मां महज़ इहो तव्हांखे ॿुधायां थो
ॾिसो अॼु जे ज़माने में पाण कुझु बि कराइणु चाहियूं क्रॉस फंक्शनल पर्सनैलिटी थियण जे लाइ मां जेकॾहिं इंजीनियर आहियां, मां जेकॾहिं मेडिकल पढ़णु चाहियां त मां गूगल मां वञी करे टॉक्सिकोलॉजी, माइक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, फिजियोलॉजी वग़ैरह एक्सेट्रा एक्सेट्रा सभु कुझु पढ़ी सघां थो। जेकॾहिं मूंखे अंग्रेज़ी अचे थी त मां डॉक्टर बि थी वेंदुमि, माहिर बि थी वेंदुमि विदाउट एनी एक्रीडिएशन। मां तव्हांखे ॿुधायां उन ज़माने में काके वटि इल्म जो एॾो, मां हुनखे काको छॾींदो हुउमि, कॾहिं बि अनवर न चयो हुजे, मां काको वटि छॾींदोमांसि। हालांकि असांजा जेके रहिया पाण में पेच उहे हाणे अलॻि हिकिड़ो दास्तान आहे। मां ई काके वटि मूं एॾा इल्म जा भंडार ॾिठा, मूं ॾंदनि में आङुरियूं अची वेंदियूं, मूंखे अचरज थींदो हुओ। मुंहिंजो काका हीअ वरी हाणे तव्हां नेविगेशन वारे पासे ते कीअं अची विया? चित चुप करे ॿुध वई। असां वियासीं हिकिड़े दफ़े 90 जी ॾहाई में जंग अख़बार में ख़बर छपी चई समुंड मां सिंध जो हिकिड़ो गर्क थियल शहर जेको आहे उहो नमूदार थियो आहे समुंड में। किथे जी मीरपुर साकरो जे भर पासे में किथे ईअं थियो आहे। प्रोफेसर असलम शाह कराची यूनिवर्सिटी जो प्रोफेसर, उनखे वॾो शौक़ु जाॻियो। काके खे चई त तूं मूं सां गॾु हलंदे त मां उहो सभु ॾिसी ऐं सम्झी सघंदुमि, न त न थींदो। काके अरेंज कयो अथई, काको, मां, अनवर, प्रोफेसर असलम शाह ऐं अनवर अबड़ो, असां 4 ॼणा वियासीं। सुबुह जो 6 बजे लट बस्ती को असां सफ़रु शुरू कयो। काके चई छॾियो त बाबा तयारी सां हलिजो, पाण लुड़की बि सघूं था, ॿुॾी बि सघूं था, वापसि बि अची सघूं था, न बि अची सघूं था। साईं वियासीं तयारियुनि सां सभई। साईं को समुंड हुजे, वॾो सफ़रु कयोसीं, शाम थी वई, अञा ताईं शहर न आयो। असांजो काका ई किथे आहे, शहर न ईंदो, वापसि थियूं। असांखे वरी उथिया यार हाणे अंधारो थी वेंदो, समुंड में वरी नेविगेशन कीअं थींदी, कीअं वापसि थींदासीं? मुंहिंजो ताईं वापसि थियूं, चई न वापसि न थी पोइ हलिबो। साईं उन नाखो जेको उहो एक्सपर्ट हो, इलाही वॾो एक्सपर्ट हो नेविगेशन जो, समुंड में नेविगेशन जो, पर इलाही माना खारियूं ऐं रस्ता काको पियो हुनखे ॿुधाए। मुंहिंजो ई तव्हां कीअं था ॿुधायोसीं, इहो तव्हां न उबते पासे किथे खणी वञो, किथे वरी अलाए किथे वञी छॾियो। नेठि साईं उन शहर जे आसारनि वटि पहुतासीं, मीरपुर साकरो में, शाम जा 6 थियनि पिया। वापसि थी पिया, अंधारो थी वियो, कुझु ई न नज़र अचे, सिर्फ़ु समुंड जो माना उहो लांच असांजी हले पई, उनजो कड़काट हुजे, बाक़ी चओ तरफ़ अंधारो, मथे सिर्फ़ु चंड ऐं उन जी रोशनी हुजे। हाणे चंड जी रोशनी ते नेविगेशन थिए पई सॼी। पोइ नाखो जेको उहो स्पेशलिस्ट हो, उनखे ख़बर हुई त चंड जी लाइट जी धार जेका आहे हीअं आहे त ओभर आहे, उतार आहे, ओलह आहे, कीअं, ॿियो काके खे ख़बर हुई। नाखो ग़लती करे पियो, काको करेक्ट करे पियो, न हे न हिन पासे ॾे, हेॾो पाण निकिरी वेंदासीं, बिन कासिम निकिरंदासीं, हितां लट बस्ती निकिरंदा। मुंहिंजो काका इहा नेविगेशन कीअं? चवण जो मक़सदु इहो ॿुधाइण जो, मूं तुंहिंजा इलाही रूप ॾिठा। हिकिड़े दफ़े आयो मुंहिंजे घर में, मूंखे चई त वाइफ खे वठी हेठि लही आई। मुंहिंजो सोची आहे हल त मां तोखे रत्नेश्वर महादेव जो जेको आहे तोखे 3 अख ॾेखारां। मां सही अखियूं ॿ थी वियूं, 3 अख कीअं? चितो न ॾिठी, हल मां तोखे ॾेखारींदुमि। जीअं वाइफ खे वठी अच। मां लही आयुमि हेठि, वेठासीं गाॾी में, वियासीं गार में, होॾे पार्क टावर वटि जेका आहे गार में जेको रत्नेश्वर महादेव जो मंदरु आहे, जंहिंमें अंदरि महादेव वेठो आहे। मूंखे ॾेखार हिते 3 अख किथे आहे? मुंहिंजो 3 अख आहे ई कान, 2 अखियूं। चवे ॾिस हे 3 अख, चवे इन सां छा कंदो उहो? मुंहिंजो मूंखे कहिड़ी ख़बर छा कंदो। चवण जो मक़सदु कटे छॾे। मां ॿुधायां उन ज़माने में 80 ऐं 90 जी ॾहाई में इल्म जो उहो एॾो वॾो भंडार हो। जेका अॼु गोगिल आहे न, चाचो गोगिल आहे जेको अॼु, उहो उन ज़माने में अनवर पीरज़ादो हो। उन वटि इलाही वॾो इल्मु हो। इल्म जे कहिड़े बि पासे खे तव्हां खणो। असां वियासीं हेॾे कलंदर खां मथे, हेॾे जेको कापड़ी जेके सफ़रु कंदा, हा, उन वटि इलाही मल्टी डायमेंशनल पर्सनैलिटी आहे ऐं क्रेज़ वॾो हूंदो हुउसि पढ़ण जो। न त हाणे जे ज़माने में त माण्हू नेट खे सर्फ करे इल्मु पिराए थो न, या इल्मु सिखे थो। हू माण्हू त फिज़िकली यार किताब पढ़ंदा, ऐं किताब पढ़ण लाइ टाइम खपे थो, जेको आहे हिकिड़ो वेहक खपे थी, शऊर खपे थो। उन्हनि माण्हुनि वॾा इल्मु हासिलु कया ऐं मल्टी डायमेंशनल पर्सन। उहो सिर्फ़ु इल्मु हासिलु करे पाण ताईं न रखंदो, माण्हुनि खे सेखारींदो, माण्हुनि खे ॾींदो, माण्हुनि खे सुजाॻ कंदो। ऐं इलाही सर ख़ासि तौर ते नौजवाननि खे हू अॻिते वधाइण। नौजवाननि में उनखे पंहिंजो पाछो नज़र ईंदो। हू हर माण्हू में पंहिंजो पाछो ॾिसंदो, ही मां थींदुसि, ही एंथ्रोपोलॉजिस्ट थींदो, हे जोग्राफिकली स्पेशलिस्ट थींदो, ही ज़बरदस्त सहाफ़ी थी सघे थो। जान खे चवे तूं सहाफ़त छॾ, तूं शाइरी कर, तोखे ॿियो कुझु न ईंदो। जान सहाफ़त में हलल। मूं नज़म लिखिया इलाही सारा, मूं चयो न छपाईंदुमि, माण्हू खिलंदा मूं ते। पॉलिटिक्स जो ज़मानो, खाॿी दौर जा माण्हू हुआसीं, नज़म कुझु ॿी तरह जा। पहिरियों किताब ज़िंदगी ख़्वाब ख़ुदकुशी।
मूं नज़म पढ़ियामांसि चई न इहो फ़ौरन छपजे। मां चयो न मां न छपाईंदुमि, माण्हू जेको आहे इन खे रद्द कंदा माण्हू, चई न छपजे। मूं किताबु छपरायो, किताब जी मुहूरत थी गुलशन हदीद में। साईं सदारत करे पियो काको अनवर स्टेज ते आयो, चई ही नज़म जंहिं माण्हू लिखिया आहिनि उन सिंधू जे कप ते वेही वेद लिखिया हा। मूं चयो साईं मां न लिखिया। चई तुंहिंजे वॾनि लिखिया हा। मूं चयो साईं उन्हनि बि न लिखिया, वेद लाइ कई लिखिया, मूं न लिखिया साईं। तो हिकिड़ो तमामु उत्साहींदड़, तमामु हिकिड़ो अजीब क़िस्म जो किरदारु हो, जेको मां सम्झां थो त असां जेकॾहिं बीठा आहियूं या असांजी का सुजाॻी आहे या असां में के दाणा पुणा या को शऊर आहे, तो काके अनवर जी सोबत जो असरु रखियो। बिल्कुलु। ऐं इहा जेका इंस्पायरेशन तव्हां सभु ॿुधायो पिया, रिज़वान तव्हां छा था सम्झो त इहा इंस्पायरेशन जेको अॼोको नस्ल आहे उहो पंहिंजे नौजवाननि लाइ मुंतकिल करे थो, या इन जी केतिरी कमी फील थिए थी तव्हांखे? असल में अनवर पीरज़ादो साहब हूअं बि मुंहिंजो पंहिंजो ज़ाती ख़्यालु हूंदो आहे त हर शख़्स जेको बि आहे दुनिया में उहो हिकिड़ो ई आहे, उनखे असां कंहिंसां भेटे नथा सघूं। असां कंहिंखे सानी जॾहिं चऊं था या ॿियो नंबर ऐं टियों नंबर शाइरनि में जॾहिं हूअं बि चवंदा आहियूं ख़ासि तौर ते त हिन खां पोइ हीउ शाइर आहे, हिन खां पोइ हीअ आहे, मुंहिंजो ज़ाती तौर ते ख़्यालु हूंदो आहे त इहा भेट या इहे जेके अंग अखर आहिनि ऐं नंबर आहिनि इन्हनि खां परते रहिजे। त अनवर साहिबु अकेलो हुयो, अनवर पीरज़ादो, उहो ॿियो को बि थी नथो सघे। थी सघे थो कोई उन खां वधीक हुजे, थी सघे थो कोई उन खां घटि हुजे, पर उन जे पैरेलल उहो उन जे अंदरि जेके ख़ुसूसियतूं ऐं ख़ूबियूं हुयूं उहे मां सम्झां थो असांखे ॿिए कंहिं अहिड़े माण्हू, मां जेकॾहिं सोचां थो त हिन वक़्तु असांजा इहे जेके मुख़्तलिफ़ शोबा, जिन मुख़्तलिफ़ शोबनि में अनवर साहिबु पंहिंजो पाण मञरायो, अहिड़ो को माण्हू मल्टी डायमेंशनल माण्हू मूंखे नज़र नथो अचे। हूंदा पॉसिबल आहे, मुंहिंजे इल्म जी ॼाण जेका आहे महदूद हूंदी, पर मूंसां जेके तालुक़ु रखंदड़ माण्हू आहिनि या जिन माण्हुनि जो मूंसां मुंहिंजो तालुक़ु आहे जिन माण्हुनि सां, मां अहिड़ो कोई माण्हू नथो ॾिसां अनवर साहिब जहिड़ो। अनवर साहिब जी दिलि वॾी हुई, मतिलबु अनवर साहिबु उत्साह इन अंदाज़ सां कोन ॾींदो हो त तव्हां कमाल करे छॾियो आहे, पर डिस्करेज बि न कंदो हुयो, विच थरी राय इन जे करे रखंदो हो त कमु करण जी गुंजाइश अञा आहे। मां पाण ज़ाती तौर ते इहा ॻाल्हि एक्सपीरियंस कई, मां तव्हांखे पंहिंजे ज़िंदगी जा 3 अहम कम ॿुधाया त उन में अनवर साहिब जो हिकिड़े त कम में तमामु घणो, ॿिए कम में बि अध खां वधीक, ऐं 3 कम में बि आइडिया जेको आहे उन ॾिनो त हिन क़िस्म जो कमु थियणु खपे। त मां सम्झां थो हाणे जॾहिं हिन वक़्तु असां इंटरनेट जे दौर में गुज़ारियूं था त उन में त सभु शयूं आसान आहिनि, जीअं चंद्र चयो, पर जॾहिं अनवर साहिब खे ॿुधबो हुयो त हैरानगी थींदी हुई। मां पाण हैरान थींदो हुयुसि त आर्कियोलॉजी मुंहिंजो शोबो कोन्हे को, ऐं जेके ॿिया मुख़्तलिफ़ सहाफ़त मुंहिंजो शोबो कोन्हे को, पर जोग्राफ़ी मुंहिंजो शोबो आहे। त उन जे हवाले हिकिड़ो त मूंखे यादि आहे, मोहम्मद अली पठान साहिबु हुयो ऐं शायदि अनवर अबड़ो साहिबु हुयो असां सां गॾु, मां हुयुसि ऐं अनवर साहिबु हुयो। जेका राइस कैनाल जी कड़ आहे हिते असां वेठा हुआसीं, ऐं हिन वक़्तु उहो ठही वई आहे, पर पुराणे दौर में उहा कची हूंदी, उन दौर में असां हुते वेठा हुआसीं होटल ते चांहि पीअण लाइ। त साईं अनवर साहिबु हुते लाहौरी महले खां तमामु वॾो हिकिड़ो ड्रेनेज जा वॾा वॾा पाइप जेके हिन अचे राइस कैनाल में पवनि पिया, त हुन इहो पुछो त यार हीउ जेको आहे एॾो वॾो जेको आहे तादाद पाणीअ जो, इहो ड्रेनेज जो हिन में थो अचे पवे राइस कैनाल में, त इहो कोई कंहिंखे ख़्यालु नथो थिए। हे त ईंदड़ 10-15 सालनि खां पोइ त जर त तबाह थी वेंदो सॼो लाड़काणे जो। हे त तव्हां जेको आहे लाड़काणे जो जेको मिठो पाणी पीओ था इहो त सॼो ख़राबु थी वेंदो। पोइ अनवर साहिब खे असां ॿुधायो साईं इहो हिकिड़ो हंधु न आहे, इहो को 5-7 हंध आहिनि जितां जेको आहे राइस कैनाल में इहो तमामु वॾो ड्रेनेज जो पाणी जेको आहे दाख़िल थिए थो। अनवर साहिब उन वक़्तु वेठे इहा ॻाल्हि कई जॾहिं तसवर बि न हुयो त को लाड़काणे जो जर ख़राबु थी सघे थो। ऐं हाणे तव्हां ॾिसो जेके रिपोर्ट्स आहिनि पयूं आहिनि ऑनलाइन, 80% लाड़काणे जो पाणी जेको आहे उहो ख़राबु थी वियो आहे। त इहो एतिरो घणो अॻु में मां सम्झां थो को 22-24 साल अॻु में जॾहिं हिन ॻाल्हि जो तसवर बि कोन हुयो त इहा ॻाल्हि करणु त इहो पाणी ज़ाहिर आहे सैंक थींदो, ऐं सैंक थियण खां पोइ वञी इहो जेको आहे जर में मिलंदो। ऐं हाणे गुज़िरियल 4-5 सालनि खां वठी उनखे बंदि कयो वियो आहे। अनवर साहिबु भिटाई ते असांखे ॾाढो ज़बरदस्त अंदाज़ सां सम्झाणियूं ॾींदो हुयो। सूर मॾे जो धूण आं वॻे कांहेरी। त असां खां पुछई त कांहेरी लफ़्ज़ जी माना ख़बर अथव?
असांजो साईं असांखे त सम्झ में कोन थो अचे, मूंखे ख़ासि तौर ते उन वक़्तु ध्यान में न हुई ॻाल्हि, त उन ॿुधायो त का अहिड़ी ॿेर जो क़िस्म आहे जेके धूणबो आहे, थोरो ई धूणबो आहे, उहो छहणु लॻंदी आहे, त उहो एॾे ज़बरदस्त अंदाज़ सां माना आम फॉर्म ॿोलीअ में पर जदीद अंदाज़ में, ऐं भिटाईअ खे जेकॾहिं कोई ग़लति अंदाज़ सां इंटरप्रेट कंदो हुयो पंहिंजे नज़रिए जी ऐनक पंहिंजे जेको आहे, जीअं सवेर बि हिते ॻाल्हि थी, मैडम पे ॻाल्हि कई त हिकिड़ी ज़ाहिरी ऐं बातिनी वारे हवाले सां, त उहो हिकिड़ो तरक़ी पसंदि माण्हू हुयो, उहो चाहींदो हो त उनखे जदीद अंदाज़ में भिटाई खे साइंटिफिक अंदाज़ में खणी अचिजे। त मूंखे इवन मां यादि आहे जॾहिं मां शाह साईं जे शाइरी में जाग्राफी जी उञाण साईं जे ई चवण ते मां इहो कमु कयो, त मूंखे ॿ टे शयूं कटराई, चवंदा न शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ऑब्ज़र्वेशन आहे, उन ऑब्ज़र्वेशन खे असांखे इन अंदाज़ सां ॿुधाइणो आहे त उनखे जाग्राफीअ जे हवाले सां ॼाण हुई, उहो जाग्राफी दान कोन हुयो, उनखे हरभरू छिके तव्हां जाग्राफी जो ॼाणू करे पेश न कयो, तव्हां उनखे इहो पेश ज़रूरु कयो त हुन जाग्राफीअ जे हवाले सां हुन वटि मुशाहिदाती जेको हवालो हुयो, उनजो मुशाहिदो हुयो, उनखे असांखे बयानु करणु खपे। मिसाल शाह साईं पंहिंजी शाइरीअ में सिंध खे चइनि तबई भाङनि में विरहायो आहे। अॼु बि असां जॾहिं पढ़ूं था, यूनिवर्सिटी में पढ़ायूं था, कॉलेज में पढ़ायूं था, त उहे 4 भाङा सिंध जा जेके तबई आहिनि जिन खे असां जेको आहे साम्हूं रखी पढ़ायूं था, त इन्हनि शयुनि ते जेका नज़र हुई अनवर साहब जी, उहा हिकिड़ी ॾाढी गहरी हुई, गहराईअ वारी हुई, ऐं उहो चाहींदो हुयो त इन क़िस्म जे शयुनि ते कमु थिए। बाक़ी तव्हां जेका ॻाल्हि कई त अनवर साहब जीअं असांखे जेके सीनियर आहिनि उहे हिन वक़्तु आहिनि, बिल्कुलु आहिनि, जेके सीनियर असांजा लेखक आहिनि मुख़्तलिफ़ शोबनि में, पर मां सम्झां थो अनवर साहबु तॾे ते ग़िल्म ते ऐं पलाल ते वेहण वारो माण्हू हुयो, ऐं उहो इहो ख़्यालु कोन कंदो हुयो त मूंखे हली तव्हां एयर कंडीशन हाल में विहारियो, अहिड़ा माण्हू असांखे शायदि घटि था नज़र अचनि। वाह वाह। हिते जेके माण्हू आहिनि जेके हुनजी सोहबत में रहिया, हुन वटि एतिरा ई किस्सा आहिनि। अनवर जूनियर वेठो आहे, हू ॿुधाए पियो त जॾहिं मूंखे चयईं त मुंहिंजे दड़े जो तूं रहाकू आहीं, मुंहिंजे दड़े ते एडिशन था कढूं, तूं मज़मून लिखी अचु। न चयो मां त कॾहिं लिखियो ई न आहे मुंहिंजे दड़े ते, की तूं रहीं थो मुंहिंजे दड़े जे भरिसां, तूं सुठो लिखी सघीं थो। तीअं जॾहिं मां लिखी आयुमि ऐं उहो हिकु त छपियईं, त उन खां पोइ जेको बि ऑफिस में पियो अचे बदर अबड़ो नसीर एजाज़, उनखे पियो चयो भाई मुंहिंजे दड़े ते हिन अनवर जूनियर हे लिखियो अथई। त जी मां हैरान पियो थियां त हिकु त मां पहिरियों दफ़ो लिखियो आहे, वरी बदर अबड़ो थो अचे त उनखे थो ॿुधाए त मां हे लिखियो, वरी नसीर एजाज़ थो अचे त उनखे थो हे ॿुधाए। त इहो जेको हुनजो उत्साह ॾियण वारो जो मोटिवेशनल जेको हो, जेको अॼु असां मोटिवेशनल स्पीचिस में ॾिसूं था, असां इहो ई था सम्झूं त असांखे पंहिंजे नौजवाननि में इहो रवैयो पाण मां मुंतक़िल करणु घुरिजे, छो त हाणे असां उन टहीअ में आहियूं जेको असांखे इहो रोल प्ले करणु खपे। मां इन हवाले सां हिकिड़ो एडिशन कयां त मुंहिंजो दड़ो जेको हाणे ऑफिशियली कल्चर डिपार्टमेंट वारनि बि चयो आहे त उनखे लिखणु खपे। अनवर साहब इन जो बि ज़िक्र खोड़ दफ़ा असांजी गुफ़्तगू में कंदो हुयो त इहो MOHEN आहे, इहो मुहैन आहे, ऐं साईं पाण बि मुंहें लिखंदो हुयो, ऐं हितां जा बलड़े जी या माण्हू बि उनखे मुंहें जो दड़ो ई चवंदा आहिनि। त मां सम्झां थो इहो बि क्रेडिट अनवर साहब ॾे वञे थो, जेको अॼु हेतिरे वक़्त खां पोइ सरकारी तौर ते तस्लीम कयो वियो आहे। जी जी, इहो कल्ह असां ते इहा डिमांड बि रखी त हिनखे एक्नॉलेज कयो वञे, ऐं हिनखे मुंहिंजो दड़ो अनवर पीरज़ादे जी रिसर्च तौरु, छो त हुन 96 में मता निसारो लिखियो PTV ते ॻाल्हायो, वीडियो यूट्यूब ते एज़ एन एविडेंस मौजूदु आहे। सो इन ई मोटिवेशनल जज़्बे सां असां पंहिंजे सेशन जो इख़्तिताम था कयूं, ऐं हीअ असांजो आख़िरी सेशन हो। उस्ताद